मसूब हिकिड़ी मां सिंधियाना जी रिपोर्टर कल्ब लिगारी मूजिब सरकारी इदारनि मां केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी निकाल न थी सघियो। रहवासी सख़्तु परेशान, तदारक जी घुर। तफ़सील मूजिब मसूब हिकिड़ी जी वेटनरी अस्पताल मां केतिरा ई ॾींहं गुज़रण बावजूदि बरसाती पाणी निकाल न थी सघियो। उन हवाले सां हितां जा मालवंद गोॾे जॾहिं पाणी खे झागे अस्पताल वञण ते मजबूर बणियल आहिनि। हितां जे सियासी तोड़े समाजी धुरिन पीरबख्श अराई, शाह मोहम्मद कलोड़ो, अमजद रिंद ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त मसूब हिकिड़ी जी वेटनरी अस्पताल मां हिकदमि पाणी निकाल कराए मालवंद माण्हुनि खे दरपेश परेशानियुनि खां बचायो वञे।